वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोरोना जा केस वधण सबबि टंडो जाम जे ॿिनि इलाइक़नि खेसाना मोरी ऐं मीर कॉलोनी में स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। टंडो जाम शहर में कोरोना केसिस जो अंग 214 थी वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन तव्हांखे आगाह कयूं पिया। कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी अपडेट सूरतहाल खां तव्हांखे आगाह कयूं पिया त कोरोना जा केस वधण सबबि टंडो जाम जे ॿिनि इलाइक़नि खेसाना मोरी ऐं मीर कॉलोनी में स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अज़हर लोची असां सां लाइन ते मौजूदु आहे। अज़हर, कोरोना जी सूरतहाल जे हवाले सां आगाह कजो। जी दादा, सिंध में कोरोना वायरस के केसिस में मुसलसल वाध खां पोइ जेको आहे अॼु टंडो जाम में बि जेको आहे हैदराबाद बेराड़ी में 214 केस जो अंग जेको पहुचण खां पोइ हैदराबाद जी ज़िले इंतज़ामिया पारां हिकिड़ी गॾिजाणी कोठाई, जंहिंमें जेको आहे हैदराबाद समेत टंडे जाम जे बि हैदराबाद टंडो जाम रूरल आहे, उनमें जेको आहे ॿिनि इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंमें जेको आहे टंडे जाम जो खेसाना मोरी वारो इलाइक़ो आहे, उन खां अलावा टंडो जाम जो मीर कॉलोनी वारो इलाइक़ो आहे, उनमें जेको आहे स्मार्ट लॉकडाउन लॻायो वियो आहे। उनमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे आवाम जी आमदरफ़्त जेकी आहे यकीनी घटि हूंदी। उन खां पोइ जेको आहे हैदराबाद रूरल में 214 केस ज़ाहिर करण खां पोइ हैदराबाद जी ज़िले इंतज़ामिया अहिड़े फ़ैसिले करण खां पोइ जेको आहे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी पुलिस जेके आहिनि उते स्मार्ट लॉकडाउन करण लाइ तयारियूं मुकमल करे छॾियूं आहिनि। ठीक है, वहाँ वही मेहरबानी अज़हर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासी तव्हांखे ॿुधायूं पिया कोरोना जा केस सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वधी रहिया आहिनि। टंडे जाम जे ॿिनि इलाइक़नि खेसाना मोरी मीर कॉलोनी में स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त ठटे ज़िले जे शहर गजे में कोरोना जा केस वधण सबबि मेमणपाड़े में स्मार्ट लॉकडाउन कयो वियो आहे। मेमणपाड़ो सील कयो वियो आहे। पुलिस एहलकार उते मुक़रर किया विया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया कोरोना जी सूरतहाल जे हवाले सां। ठटे ज़िले जे शहर गजे में बि कोरोना जा केस वधण सबबि मेमणपाड़े में स्मार्ट लॉकडाउन कयो वियो आहे। इन हवाले सां ठटे जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर महमूद भंबरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। महमूद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, कोरोना जी जेका ॿी लहर आहे उहा तेज़ी सां सॼे मुल्क जीअं पकड़ी रही आहे। ठटे में बि कोरोना जी सूरतहाल जेका आहे उहा ख़राब थींदे नज़र अचे थी। अॼु जेको आहे ठटे ऐं गुजे जो इलाइक़ो जेको आहे उन जे मेमणपाड़े में ॿ ॿार ऐं हिकु औरत में कोरोना सां जेको पॉज़िटिव अचण बैदि उन ॻोठ खे जेको आहे इलाइक़े खे मेमण मोहल्ला खे उनखे स्मार्ट लॉकडाउन लॻाए उनखे बंदि कयो वियो आहे। जॾहिं उन सां गॾु तेलको घोड़ाबारी जेको आहे उन जा 2 इलाइक़ा आहिनि ऐं उन्हनि में कोकड़ी पाड़ो ऐं शेख ग़ुलाम क़ादिर शेख जेको आहे उन जो ॻोठ जेको आहे उन में बि केस जेके आहिनि कोरोना जा पॉज़िटिव अचण जे करे उन ॿिन्हिनि इलाइक़नि खे बि जेको आहे स्मार्ट लॉकडाउन लॻाए उनखे बि सील कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायां त कोरोना जी सूरतहाल जेका आहे ठटे में तमामु ख़राब थींदे नज़र अचे थी, जॾहिं त उन खां अॻु में मुख्तियार कार ठठो जेको आहे उहो बि कोरोना जे लपेट में अची वियो आहे। त उन सां गॾोगॾु ठटे जी हिकु सीनियर गाइनाकोलॉजिस्ट डॉक्टर जेका आहे उन में बि कोरोना पॉज़िटिव अचण जे करे उनखे बि आगा खान जे अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त डॉक्टरनि जो बि इहो चवणु आहे त ठटे जी आवाम जेका आहे उहा SOPs ते अमल न थी करे, जंहिंजे करे कोरोना जी सूरतहाल वधीक ख़राब थींदी थी वञे ऐं ठटे जी आवाम खे जेको आहे हेल्थ डिपार्टमेंट जा आला अख़्तियार ऐं ज़िले इंतज़ामिया पारां इहो चयो पियो वञे, आगाही ॾिनी पई वञे त तव्हां SOPs ते अमल करियो ऐं जेको मास्क वग़ैरह या सैनिटाइज़र वग़ैरह उनके इस्तेमाल करियो त जीअं कोरोना खां बची सघे। त इन जे करे कोरोना जी सूरतहाल ख़राब थींदी थी वञे। ठीक आहे, जी वॾी मेहरबानी महमूद तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासी तव्हांखे ॿुधायूं पिया ठटे ज़िले जे शहर गजे में कोरोना जा केस वधण सबबि मेमणपाड़े में स्मार्ट लॉकडाउन कयो वियो आहे। मेमणपाड़े खे सील कयो वियो आहे। पुलिस एहलकार बि मुक़रर कया विया आहिनि। सांगड़ ज़िले में बि कोरोना वायरस जा वधीक 14 केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग 74 थी वियो आहे। अहम ख़बर खां नासी तव्हांखे आगाह कयूं पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वायरस में जेका फैलाव में तेज़ी अची रही आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल खां तव्हांखे अपडेट कयूं पिया। टंडो मोहम्मद खान ज़िले में कोरोना जा वधीक 7 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 189 थी वियो आहे। सांगड़ ज़िले में कोरोना वायरस जा वधीक 14 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग 74 थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सांगड़ में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर AD कुंभर असां सां लाइन ते मौजूदु आहे। AD, ॿुधाइजो सांगड़ में कहिड़ी सूरतहाल आहे? कोरोना वायरस जे हवाले सां SOPs ते अमल केतिरो पियो थिए? जी बिल्कुलु, सांगड़ ज़िले में
अॼु जेको आहे 114 नवां कोरोना जा केस ज़ाहिर थिया आहिनि। मजबूरी तरह जेको आहे सो ॿी लहर में सांगड़ ज़िले अंदरि 74 केस जेके आहिनि से एक्टिव केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त DHO सांगड़ सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी आहे हुन ॿुधायो आहे त गुज़िरियल जेके असां टेस्टूं मोकिलियूं उन में अॼु रिज़ल्ट आई आहे, हुन में 14 केस ज़िले में कोरोना जा ज़ाहिर थिया आहिनि। उनखां सवाइ टोटल अंग 74 थियो आहे। SOP जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SOP ते सांगड़ ज़िले में किथे बि अमल न थी रहियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि में शादियुनि काजियुनि समेत ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम बि जारी आहिनि। उन हवाले सां सांगड़ ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में किथे बि SOP ते अमल थींदे नज़र न अची रहियो आहे। जी ठीक है, मुझ वॾी महिरबानी AD कुंभर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नासी नवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना जा केस वधी रहिया आहिनि, जंहिंखां पोइ कुझु हंधनि ते स्मार्ट लॉकडाउन बि कयो पियो वञे। कोरोना जा केसिस वधण जे करे उन हंधनि खे कंहिं पहाड़नि खे सील बि कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत-हाल खे ॿुधायूं पिया। टंडो मोहम्मद खान ज़िले में कोरोना जा वधीक 7 नवां केस रिपोर्ट थिया, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग 189 थी वियो आहे। अहम ख़बर खां नासी नवां खे आगाह कयूं पिया। कोरोना जा केस वधण सबबि टंडो मोहम्मद खान ज़िले में जेको आहे त 7 नवां केस रिपोर्ट थिया, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग 189 थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। टंडो मोहम्मद खान मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर काज़ी शम्स बामभण असां सां लाइन ते मौजूदु आहे। काज़ी शम्स, कहिड़ा तफ़सील आहिनि कोरोना जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुलु, टंडो मोहम्मद खान में जेका कोरोना वायरस जी जेका नई लहर आहे हुन में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु बि जेके 7 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमें 2 जेके ऑयल कंपनी जा मुलाज़िम आहिनि, जॾहिं त 5 उन में शहरी शामिल आहिनि। ऐं अॼु नवनि केसनि ज़ाहिर थियण खां पोइ टंडो मोहम्मद खान ज़िले में जेको कोरोना वायरस जो जेको अंग आहे सो वधी 189 थी वियो आहे। टंडो मोहम्मद खान में जेके सियासी समाजी जेके माण्हू आहिनि उन्हनि सभिनी तरफ़ां ॻणती ज़ाहिर कई पई वञे त जेको SOP ते अमल आहे उहो न थी रहियो आहे। जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उन खां अलावा जेके बस स्टाफ आहिनि उन्हनि ते जेको माण्हुनि जी तमामु घणी पीए रहे थी ऐं जेको समाजी डिस्टेंस बि नथो रखियो वञे। जेका इंतिज़ामिया आहे टंडो मोहम्मद खान जी ज़िले इंतिज़ामिया आहे उहा बिल्कुलु अघोर निंड सुतल आहे ऐं उन ते SOP ते बि अमल न थी रहियो आहे, जंहिंजे करे ॾींहों ॾींहुं जेको कोरोना वायरस जो अंग जेको आहे सो वधी रहियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी काज़ी शम्स तफ़सील खां आगाह करण जे लाइ।